अंदर उजरो न करे धोए थो धागा। दोस्तों, दुनिया में के अड़ा अजीब इंसान भी पया आहिनि जेकी ॿियनि खे ठगण जे लाइ ज़ाहिरी तरह त ठीक ऐं नेक मर्द लॻंदा आहिनि, मगर अंदरूनी तरह उहे ॿियनि खे नुक़सान रसाइण लाइ पया सोचींदा आहिनि। केतिरा ई ढोंगी इंसान मस्जिदुनि में वञनि था, सजदा बि कनि था, अल्लाह जो नालो बि उचारीनि था, मगर इहो सिर्फ़ ॾेखा वास्ते ऐं अंदर में सदाईं पाप खे जाइ ॾियनि था। हिन चवणीअ जो साफ़ मतिलबु इहो आहे त जेको अंदर जो पापी आहे, कूड़ो ऐं फसादी आहे, उहो इंसान जग वारनि खे ठगण जे लाइ वॾा वॾा वाइदा करे थो। दरअसल सालकनि जो चवणु आहे त ज़ाहिरी तरह ढोंग करण खां बहितर आहे त माण्हूअ खे पंहिंजे अंदर खे साफ़ रखणु घुर्जे, छो त जॾहिं पाप जो भांडो फाटे थो ऐं ढोंगी इंसान ज़ाहिर थी पवे थो। इन करे सियाणनि जो चवणु आहे त ज़ाहिरी ॾेख वेख खां अंदर जी सफ़ाई रखणु घुर्जे, सच ॻाल्हाइजे ऐं मन जे आईने खे साफ़ रखिजे। वीडियो पसंदि आई आहे त शेयर ज़रूर कजो ऐं फॉलो बि करे छॾियो। इंशा अल्लाह सही राह ॾेखारींदासीं।